अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी अदब जी दुनिया में भली कार दोस्तों। दिलचस्प कहाणी जेका हली रही आहे रिच डैड पुअर डैड, उन जो टियों ऐं आख़िरी हिसो अव्हां जे अॻियां पेश कजे थो। दोस्तों, रॉबर्ट ऐं माइक पंहिंजे मालियाती सफ़र में अॻिते वधणु लॻा और रॉबर्ट हाणे पंहिंजनि तजुर्बनि सां सिखण में हिकु नओं ऐं मुख़्तलिफ़ क़दम खणणु चाहींदो हो। हिकु ॾींहुं जॾहिं हू रिच डैड सां मिलियो त रॉबर्ट हुन खां पुछियो, रिच डैड, मूंखे ज़हन में हर वक़्तु सुवालु ईंदो आहे ऐं केतिरा ई दफ़ा इहो ख़्यालु ईंदो आहे त मां कंहिं कम में शुरूआति कीअं कयां। रिच डैड खेसि जवाबु ॾिनो, रॉबर्ट, शुरूआति करणु सभ खां अहम आहे। जेकॾहिं तव्हां शुरूआति न कयो त तव्हां कंहिं शइ खे सिखण जो मौक़ो ई नथा हासिलु करे सघो। वधीक सोचणु ऐं मनसूबाबंदी करण सां तव्हां वटि फ़क़ति वक़्तु ज़ाया करण जो मौक़ो हूंदो आहे। रिच डैड ॿारनि खे ॿुधायो, शुरूआति करियो ऐं पोइ सिखणु शुरू कयो। जेकॾहिं तव्हांखे कीअं शुरू करण जी पक न आहे त बसि पंहिंजे सफ़र जी शुरूआति करियो। तव्हां हर क़दम ते सिखंदा ऐं अॻिते वधंदा। हाणे रॉबर्ट ऐं माइक रिच डैड जी ॻाल्हियुनि ते अमल कंदे पंहिंजे सफ़र खे अॻिते वधाइण लॻा। उन्हनि नौकरी खां अलावा कारोबार में दिलचस्पी वरिती ऐं सिखण खे पंहिंजो मुख्य मक़सदु बनायो। उहे हर ॾींहुं नयूं शयूं सिखण लॻा, ग़लतियुनि खां कुझु नओं हासिलु करे ऐं पंहिंजो आला रस्तो ठाहियो। रिच डैड हिननि खे हिकु अहम ॻाल्हि इहा बि सेखारी त हर को पाण खे शुरू करण में कमज़ोर सम्झे थो, पर जेके माण्हू शुरू कंदा आहिनि उहे ई आख़िरकार सिखण में कामयाबु थींदा आहिनि। दोस्तो, हिकु ॾींहुं वरी रॉबर्ट परेशान ज़हन सां रिच डैड सां शाम जे वक़्तु मिलियो ऐं हुनखे चयईं, रिच डैड, मूं वटि केतिरा ई ख़्याल आहिनि पर वक़्तु बिल्कुलु घटि महसूसु थिए थो। मां सभु कुझु करणु चाहियां थो पर ॾींहं जा कलाक घटि पइजनि था। रिच डैड मुस्कुराईंदे चयो, रॉबर्ट, पैसो विञाइबो त वरी बि मिली वेंदो, पर वक़्तु विञाइबो त वापसि नथो अचे। असुलु अमीर माण्हू पंहिंजो वक़्तु बचाइनि था, उनखे सही जॻहियुनि ते लॻाइनि था। हुन मेज़ ते हिकु घड़ी रखी ऐं ॿारनि खे चयो, ॾिसो, हर माण्हूअ वटि ॾींहं जा 24 कलाक हूंदा आहिनि, पर फ़र्क़ु रुॻो उन ॻाल्हि जो आहे त केरु उन्हनि कलाकनि खे कीअं इस्तेमालु करे थो। रॉबर्ट सोचणु लॻो, मां ॾींहं जो केतिरो वक़्तु बेमक़सदु सोशल मीडिया या फ़ुज़ूल ॻाल्हियुनि ते ज़ाया करे छॾियां थो। जेकॾहिं इहो वक़्तु मां सिखणु, असासा ठाहिणु या कारोबार ते लॻायां त शायदि घणो कुझु हासिलु करे सघां थो। रिच डैड ॿुधायो, उहो माण्हू कॾहिं बि अमीर नथो थी सघे जेको पंहिंजो वक़्तु ॿियनि गैर ज़रूरी शयुनि लाइ क़ुर्बान करे या उनखे ज़ाया करे। वक़्त खे संभालणु असुल में ज़िंदगी खे संभालणु आहे। रॉबर्ट इहा ॻाल्हि दिलि ते खईं। हाणे हू हर ॾींहं जो मनसूबो ठाहींदो हो, सिखण लाइ वक़्तु मुक़ररु कंदो हो, हू बेकार आदतुनि खां पासो कंदो हो। हू सम्झी वियो हो त वक़्तु सभ खां अहम सरमायो आहे। रॉबर्ट हाणे केतिरनि ई सबक़नि, तजुर्बनि ऐं वाधारनि खां पोइ पंहिंजी ज़िंदगीअ जे हिकु अहम नुक़्ते ते पहुतो हो। हू वरी हिकु भेरो रिच डैड सां मिलियो ऐं चयईंसि, रिच डैड, मूं घणो कुझु सिखी वरितो आहे, पैसे जी रवानी, असासनि, ख़र्चनि, वक़्तु ऐं माली आज़ादी जे बारे में। हाणे मूं वटि ॼाण आहे, पर कॾहिं कॾहिं मां अमल करण खां डिॼी वञां थो। रिच डैड गहरो साहु खणंदे चयो, रॉबर्ट, ॼाण जो को फ़ाइदो न आहे जेसीं ताईं तूं उन ते अमल नथो करीं। दुनिया में केतिरा ई माण्हू सुठा ख़्याल रखनि था, पर कामयाबी रुॻो उन्हनि खे मिले थी जेकी अमल कनि था। रिच डैड खेसि यादि ॾियारियो त अमल करण जी ताक़त ई तव्हांखे उन्हनि माण्हुनि खां धार करे थी जेके रुॻो ॻाल्हियूं कनि था। कामयाब माण्हू फ़ौरन क़दम खणनि था, ग़लतियूं कनि था, पर उन्हनि मां सिखनि था। रॉबर्ट हाणे सम्झी चुको हो त सभिनी सबक़नि जे आख़िर में असुलु अहमियत अमल जी आहे। हिन पंहिंजो पहिरियों कारोबार शुरू कयो, नंढो पर पको। उन सां गॾोगॾु हू नवां मौक़ा ॻोल्हणु लॻो ऐं कॾहिं बि सिर्फ़ु सोच ते न रहियो। हू हाणे क़दम खणण वारो माण्हू बणिजी चुको हो। ऐं उन खां पोइ रिच डैड हिन खे हिकु अहम ऐं आख़िरी नसीहत कंदे चयो, जेकॾहिं तूं अमल नथो करीं त पोइ सभु सिखणु बेकार आहे। डप खां न डिॼ, ग़लतियूं थींदियूं, पर सचो फ़ाइदो रुॻो अॻिते वधण सां ई मिले थो। त दोस्तों, जगमशहूर किताब रिच डैड पुअर डैड जी मुख़्तसर कहाणी अव्हां अॻियां रखीसीं, जंहिंमें तमामु घणा असां लाइ सबक़ मौजूदु आहिनि।
असल में इन जो ख़ुलासो ईअं बि आहे त रॉबर्ट जी ज़िंदगी जो सफ़र ॿिनि मुख़्तलिफ़ सोचनि वारनि शख़्सियतुनि रिच डैड ऐं पुअर डैड जे विच में हलियो। हिकु तरफ़ संदसि ग़रीब पीउ पढ़ाईअ, नौकिरी ऐं सिक्योरिटी खे अहम सम्झंदो हो। उहो चाहींदो हो त रॉबर्ट हिकु सुठी नौकिरी हासिलु करे, पघार वठे ऐं पुरअमन ज़िंदगी गुज़ारे। जॾहिं त ॿिए तरफ़ रिच डैड यानी अमीर पीउ जेको संदसि दोस्त माइक जो पीउ हो, उनखे सेखारियो त पैसे जी दुनिया असुल में मुख़्तलिफ़ तरीक़े सां हले थी ऐं जेकॾहिं तूं अमीर बणिजणु चाहीं थो त पोइ मालियाती ॼाण, असासनि जी तामीर, सोच जी तब्दीली ऐं अमल जी ताक़त सिखणु ज़रूरी आहे। अहिड़ी तरह रॉबर्ट पढ़ाईअ जे रवायती वाट ते हलण बदिरां पंहिंजी माली सिख्या, असासनि जी तामीर, आज़ादी जी राह अख़्तियार कई, जंहिं खेसि माली ग़ुलामीअ मां कढी हिकु आज़ादु इंसान बनाए छॾियो।